नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के दादू मां ख़बर ॾींदा हलूं त सेशन जज दादू जे हुकुम ते 8 महीना अॻु मुबैना तौर अगवा ॼाणायल रीमा नोनारी खे मेड़ पुलिस बाज़ियाब कराए अदालत में पेश करे छॾियो। रीमा नोनारी अदालत में बयान ॾींदे चयो आहे त मूंखे 8 महीना अॻु ज़बरदस्ती ज़ोइब ठोड़ो अगवा करे नाक बंदि करे जबर जिना कंदो रहियो ऐं हाणे 5 महीननि जे अमल सां आहियां। रीमा चयो त मुंहिंजी अख्तर नोनारी सां शादी थियल आहे जंहिं मां नवीद ऐं आज़ान औलाद आहे। जवाबदार ज़ोइब चयो त रीमा मूंसां घरां निकिरी पसंद जो परणो कयो जंहिं ते रीमा चयो त ज़ोइब ज़बरदस्ती अगवा करे 8 महीना नाक बंदि रखियो। ज़ोइब सां निकाह नाहे थियो। नारी जे बयान बाद फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू रीमा के संदस भाउ वाजिद हवाले करण जो हुक्म ॾिनो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।